अस्सलाम वालेकुम, मां सलाहुद्दीन हमारे सीरियल सिंधी थॉट्स यूनिट 9 लीनियर इक्वेशन कंटिन्यू है। हिन वीडियो के अंदर असीं ब शयूं सिखंदासीं। एक उहा शइ सिखंदासीं त अगर असांखे वेरिएबल सिंगल मिले तो त असां उनखे कहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं ऐं अहिड़ी इक्वेशन जंहिंमें डबल वेरिएबल यानी अगर हिकिड़े राइट हैंड साइड खां बि हिकिड़ो वेरिएबल आहे ऐं लेफ्ट हैंड साइड खां बि हिकिड़ो वेरिएबल आहे त असां उनखे कहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं। सो इहे सभु शयूं असां हिन वीडियो जे अंदरि कवर कंदासीं। अॻिते हलण खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे त जॾहिं हिकु जेका इक्वेशन हूंदी आहे उनजो हिकिड़ो राइट हैंड साइड थींदो आहे, हिकिड़ो लेफ्ट हैंड साइड थींदो आहे। हाँ जॾहिं असांखे कोई वेरिएबल मालूम करणो हूंदो आहे त असां छा कंदा आहियूं, वेरिएबल खे अकेलो करण लाइ जेके हुन सां नंबर हूंदा आहिनि उहे ॿी साइड ॾे शिफ्ट कंदा आहियूं ऐं जॾहिं ॿी साइड ॾे शिफ्ट कंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे इक्वल जी निशानीअ खे क्रॉस कंदा ऐं इन में हिकिड़ो रूल अप्लाई थींदो आहे जेको असां आई थिंक सो गुज़िरियल वीडियो जे अंदरि बि पढ़ी आया आहियूं। जेको प्लस जो अंग हुजे जॾहिं लेफ्ट हैंड साइड खां राइट ॾे वेंदो त माइनस थी वेंदो ऐं लेफ्ट हैंड साइड खां अगरि माइनस हूंदी त प्लस थी वेंदी ऐं मल्टीप्लाई हूंदी त डिविजन थी वेंदी ऐं डिविजन हूंदी त मल्टीप्लाई थी वेंदी। साॻे तरीक़े सां असांखे इहो बि ज़हन में रखणु घुरिजे त जॾहिं असां राइट हैंड साइड खां का शइ मूव कंदासीं लेफ्ट हैंड साइड ॾे त उहा बि निशानी पंहिंजी आपोज़िट में वेंदी। प्लस हूंदी त माइनस ऐं माइनस हूंदी त प्लस, मल्टीप्लाई हूंदी त डिविजन, डिविजन हूंदी त मल्टीप्लाई। सो अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी कॉमन शइ आहे जेका असां तव्हांखे ज़हन में रखणी आहे। हाणे असांखे एग्ज़ाम्पल नंबर 1 आहे त x + 5 = 11। हिन जो मतिलबु इहो आहे त हिन जे अंदरि जेको वेरिएबल आहे इहो मालूम कयो। असां छा कंदासीं, इन वेरिएबल खे अकेलो करण जे लाइ जेको अंग इन सां प्लस थियल आहे उहो शिफ्ट कंदासीं ॿी साइड ॾे। हाणे असां इहो ॾिसंदासीं त असांखे वेरिएबल लेफ्ट हैंड साइड ॾे मिलियल आहे या राइट हैंड साइड ॾे मिलियल आहे। डेफिनेटली हीउ वेरिएबल असांखे लेफ्ट हैंड साइड ॾे मिलियल आहे। सो असांखे इन वेरिएबल खे हिते अकेलो करिणो आहे ऐं जेको हुन सां गॾु असांखे अंग मिलियल आहे उहो राइट हैंड साइड ॾे शिफ्ट थी वेंदो। सो x = 11 साॻियो ई लाइ रखंदासीं। जेको हाणे +5 आहे असां अॻु में बि सिखी आयासीं त उहो ॿी साइड ॾे शिफ्ट थींदो, छाजे करे त हिते वेरिएबल खे अकेलो करिणो आहे। हाणे +5 राइट हैंड साइड ॾे शिफ्ट थींदो त इहो थी वेंदो -5। हाणे आहे x = जॾहिं 11 मां 5 कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 6। हे असांजो जवाबु आहे त x = 6। हाणे असां हिनखे वेरीफाई कीअं कंदासीं, वेरीफाई करण जो सिंपल तरीक़ो इहो हूंदो आहे त जेको वेरिएबल मिलियल आहे उन जी जॻह ते उहो वैल्यू पुट कयो जेको तव्हांखे जवाब में मिलियो आहे। हाणे असां हुन x जी जॻह ते अगरि 6 पुट कंदासीं, हाणे तव्हां 6 ऐं 5 खे जोड़ कंदव त जवाबु 11 थींदो ऐं इक्वेशन जो मक़सदु छा हूंदो आहे त ॿई पासा पाण में बराबरि हूंदा आहिनि। सो असां ॾिठोसीं त जेको वैल्यू निकितो अगरि वैल्यू असां हुते पुट कंदासीं त ॿई पासा बराबरि थी वेंदा। सो इनखे इहो बि चवंदा आहिनि त इहा वेरिफिकेशन बि कयो त जेको तव्हांजो जवाबु निकितो आहे इहो ट्रू आहे या फॉल्स आहे। उन जॻह ते असां वैल्यू पुट कंदासीं, हल कंदासीं, असांखे ख़बर पइजी वेंदी। अगरि असां इहो क्लासिस में नॉर्मल तरीक़े सां हल कयूं त असांखे एॾी परेशानी न थींदी आहे, पर टेस्ट में छो त आंसर न हूंदो आहे की असांजे अॻियां उते कॾहिं कॾहिं डाउट हुजे त माण्हू वेरीफाई करण लाइ इन शइ खे अप्लाई करे सघे थो। हलूं था नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़। हाणे ॿियो नंबर एग्ज़ाम्पल असांखे मिलियल आहे x - 8 = 21। साॻे ई तरीक़े सां हिते x खे अकेलो करिणो आहे। x अकेलो कंदासीं, इक्वल जी निशानी ॾींदासीं। हाणे छा कंदासीं, असां जेको माइनस वारो अंग आहे उहो शिफ्ट कंदासीं लेफ्ट हैंड साइड खां राइट हैंड साइड ॾे त उहो प्लस थी वेंदो। हाणे 21 + 8 थी वेंदो। हाणे जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 29। x = 29। हाणे वेरिफिकेशन करण जी ज़रूरत न आहे, पर अगरि कयो त x जी जॻह ते जॾहिं तव्हां 29 पुट कंदव -8 कंदव त जवाबु तव्हांखे 21 मिली वेंदो। सो अहिड़े तरीक़े सां असां हिनखे सॉल्व कंदासीं। एग्ज़ाम्पल नंबर 3 आहे 7x = 84। गुज़िरियल एग्ज़ाम्पल जे तरफ़ प्लस या माइनस ई, पर हाणे ॾिसो असांखे ख़बर आहे त जंहिं वेरिएबल ऐं अंग जे विच में कुझु बि न हूंदो आहे उते मल्टीप्लाई हूंदी आहे। सो हाणे हे अंग पाण में ज़रब थियल आहे ऐं असांखे वेरिएबल हिते अकेलो करिणो आहे। हाणे 7 ज़रब थियल आहे, ॿिए पासे थींदो त इहो 7 वंड थींदो। सो 84/7 लिखूं या 84/7 लिखूं, ॻाल्हि साॻी आहे। सो हाणे असां हिनखे रिड्यूस करण जी कोशिशि कंदासीं त 1 7 7 1 7 7 हिकु हेॾे वेंदो, ॿ 7 14 यानी x = 12 थींदो। हे हिन जो जवाबु आहे। हाणे हीउ जेको मां ऑप्शन मिसाल हिकिड़ो तव्हांजे अॻियां रखियो त 84 खे 7 सां रिड्यूस कीअं कयो। असां रिड्यूसिंग में ऑलरेडी पढ़ी आया आहियूं। अगरि तव्हां रिड्यूसिंग वारो वीडियो न आहे ॾिठो त लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, ॾिसी वठिजो। हाणे एग्ज़ाम्पल नंबर 4 आहे x/3 = 7। असांखे ख़बर आहे त वंड ऐं अपान ॻाल्हि साॻी हूंदी आहे, यानी x / 3 यानी अंग ऐं वेरिएबल जे विच ते हिते डिवाइड आहे ऐं असांखे हिते वेरिएबल अकेलो करिणो आहे। इन अंग खे राइट हैंड साइड ॾे शिफ्ट कंदासीं त डिवाइड थियल आहे त हिते मल्टीप्लाई थी वेंदो, यानी x = 7 × 3 3 7 21 x = 21। हाणे असां 21/3 = 7 थिए थो x 3 3 7 3 21, यानी जवाबु असांजो ट्रू थी। हलूं था नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़
3t + 5 = 20। यानी हाणे छा करिणो आहे असांखे ही अंग ॿिए हंधि शिफ्ट करणा आहिनि, छाजे करे त असांखे हिते वेरिएबल अकेलो बचाइणो आहे। सभ खां पहिरियां +5 खे शिफ्ट कंदासीं, 3t = 20 + 5 आहे त हेॾे थींदो -5। उन खां पोइ ॾिसो असांखे t अकेली करणी आहे, यानी 3 अञा मूव करिणो आहे राइट हैंड साइड ॾे, t अकेली कयो 20 - 5 अपान, छो त ॾिसो 3t असां ज़रब थियल आहे, हिते असां वंड कंदासीं 3। हाणे असां छा कंदासीं, अगरि मथियां पहिरियों तव्हां हल करे पोइ रिड्यूस कयो था, हेठि सां बि तव्हांजे मथां आहे, अगरि रिड्यूस थिए थो हेठि अंग असां पहिरियों त कयो, पर असां ॾिसूं था टिनि जी टेबल न 20 ते वेंदी न 5 ते, असां पहिरियों छा कंदासीं, कट कंदासीं त t = 15 अपान 3, छो त 20 मां जॾहिं 5 वेंदा त 15 बचंदा। हाणे टिनि जी टेबल 15 ते वञे थी, 1 टका 5 टका 15, t = 5 असांजो जवाबु आहे। जीअं त असां वीडियो जे शुरूआति में ई ज़िक्र करे आयासीं त हिते असांखे अहिड़े क़िस्म जा दर्जा बि मिलंदा जंहिंमें डबल वेरिएबल इस्तेमालु थियल हूंदो, साॻियो ई वेरिएबल 2 दफ़ा इस्तेमालु थियल हूंदो, उनखे कीअं सॉल्व कंदासीं। सो हाणे हिकु 3 एग्ज़ाम्पल आहिनि असांजे साम्हूं, हिनखे 1 बाय 1 सॉल्व कंदासीं, सम्झंदासीं त जीअं एक्सरसाइज़ सॉल्व करण में असांखे आसानी थिए। सो हाणे असांखे पहिरियों नंबर एग्ज़ाम्पल आहे 1/2a + 5 = a - 1/3। हिन जे हल करण जो तरीक़ो छा आहे, मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय LCM कढंदव ऐं हुन सां ॿिन्ही पासनि खे ज़रब कंदव। LCM अगरि असां 2 ऐं 3 जी कढूं त 6 निकिरंदी, 6 खे हिन ॿिन्ही पासनि सां ज़रब कंदव। ऐं असांखे ख़बर आहे, ॾिसो हिते प्लस जी निशानी आहे, यानी हे हिकिड़ो टर्म आहे, हे ॿियो टर्म आहे, इहे शइ हिन सां बि ज़रब थींदा, इहे शइ हिन सां बि ज़रब थींदा, यानी इहे ई शइ 1/2a सां बि ज़रब थींदा, इहे ई शइ 5 सां ज़रब थींदा। हाणे असां छा कंदासीं, जेको 1/2a + 5 = a - 1/3 आहे, इन्हनि जे LCM कढंदासीं। LCM 2 ऐं 3 जी घणी निकिरंदी, 6। हाणे 6 खे ॿिन्ही पासनि सां लेफ्ट हैंड साइड सां ऐं राइट हैंड साइड सां ज़रब कंदासीं। अचो ॾिसूं था त अंदरि 2 टर्म्स आहिनि, अहिड़े ई तरीक़े सां हेॾे बि 2 टर्म आहिनि, हिकिड़ो a वारो आहे, हिकिड़ो 1/3 वारो आहे, यानी इहे शइ अलॻि अलॻि सभिनि सां ज़रब थींदा। हाणे इहे शइ 1/2a सां ज़रब कयूं ऐं वरी इहे ई शइ 5 सां ज़रब कंदासीं, वरी हिन पासे ईंदासीं, इहे ई शइ a सां ज़रब कंदासीं, वरी साॻा ई शइ 1/3 सां ज़रब कंदासीं। ऐं फ्रैक्शन वारी ज़रब असां छा कंदा आहियूं त हिक ॿिए सां रिड्यूस कंदा आहियूं। सो जॾहिं असां हिन खे रिड्यूस कंदासीं 1 × 2 3 × 6 त जवाबु छा ईंदो, असां वटि हे ख़तमु थी वियो त 3a जवाबु आयो, प्लस साॻियो ई लाहे ईंदासीं, 5 खे 6 सां ज़रब कंदासीं, जवाबु ईंदो 3। असां हीअ साइड छॾाए वियासीं। उन खां पोइ आहे ॿी साइड त 6 जॾहिं a सां ज़रब थींदो त 6a थींदो, ऐं हिन खे रिड्यूस कंदासीं 1 टका 2 टका 6 त साॻे ई तरीक़े सां -2 जवाबु ईंदो, छो त हे ॿाहिरियों वांगुरु माइनस जो हुयो ऐं अंदरि वांगुरु प्लस जो आहे, त जॾहिं निशानी साॻी असां जॾहिं ज़रब कंदासीं निशानी खे त माइनस थींदो ऐं साॻियो ई 2 असां वापसि लाहे ईंदासीं। हाणे असांजे साम्हूं कहिड़ी कंडीशन आई आहे त 3a + 30 = 6a - 2, यानी हेॾो बि वेरिएबल आहे, हेॾो बि वेरिएबल आहे। असां छा कंदासीं, ॿिन्ही वेरिएबल खे हिकिड़े पासे ॾों रखंदासीं, यानी 6a - 2 जे पासे ॾों हिन 3a खे शिफ्ट करे वेंदासीं, ऐं इहा 3a छाजी आहे, प्लस जी आहे, त हेॾे वेंदी त माइनस जी थी वेंदी, ऐं हेॾे जेको अंगु -2 वारो आहे उहो हेॾे खणी ईंदासीं त +2 थी वेंदो, यानी ख़बर पई त जेके 2 कॉन्स्टेंट टर्म हुया असां उहे हिकिड़े पासे रखियासीं ऐं जेके वेरिएबल वारा टर्म हुआ उहे हिकिड़े ॿिए पासे रखियासीं। हाणे जेको वेरिएबल जहिड़े पासे ॾों शिफ्ट थिए थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो निशानी मटाईंदो। हाणे असां वटि कहिड़ी कंडीशन आई आहे, 30 + 2 = 6a - 3a। असां इहो सिखी आयासीं अॻ में त जॾहिं वेरिएबल साॻा हुजनि त माइनस प्लस थींदी आहे, यानी ॾिसो a साॻी आहे त -3 ऐं +6 छा जवाबु ईंदो, 3a। असां हे पासो हल करे वियासीं, 3 + 2 छा जवाबु ईंदो, 32, यानी 32 = 3a जवाबु ईंदो। हाणे असां छा कंदासीं त a सां 3 छा थियल आहिनि, ज़रब थियल आहिनि, जॾहिं इहे 3 हेॾे शिफ्ट करे ईंदासीं त इहे कंदासीं वंड, ऐं असां ॾिसूं था त इहे रिड्यूस बि नथा थियनि, मतिलबु इहो ई असांजो जवाबु आहे। सो अहिड़े तरीक़े सां डबल वेरिएबल वारी इक्वेशन बि असां हल करे सघूं। हाणे ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे x + 1/2 = x + 4/3। हाणे साॻे ई तरीक़े सां असां हिननि ॿिन्ही साइडनि जी LCM कढंदासीं त 2 ऐं 3 जी LCM 6 निकिरंदी, ऐं अपान वारो आहे सिंगल टर्म आहे, हिन जे करे असां हिनखे हिन टर्म सां सॼे सां 6 खे ज़रब कंदासीं, हिन सॼे सां बि 6 खे ज़रब कंदासीं। हाणे जॾहिं हेठि अगरि 6 रिड्यूस थींदा त छा ईंदो, 1 × 2 3 × 6। हाणे असां वटि छा जवाबु आयो, 3, यानी हेठियों ख़तमु थी वियो त 3 खे ज़रब कंदासीं साॻियो ई हिन x + 1 सां।
अचो इन पासे त 1 टका 2 टका 6 यानी जवाबु हेठियों ख़तमु थी वियो, अपवान में 1 आयो यानी ॻाल्हि ख़तमु थी वई। ऐं हिन पासे जो मल्टीप्लाई 2 आयो, मल्टीप्लाई 2 रखंदासीं। हाणे कंडीशन असांजे साम्हूं कहिड़ी आहे त हिन खे बि हिकिड़ी ब्रेकेट आहे जेका छॾाइणी आहे, हिन खे बि हिकिड़ी ब्रेकेट आहे जेका छॾाइणी आहे। यानी हिन सां ॿाहिरि वांगुरु अंदरियनि सभिनि सां ज़र्ब कंदासीं, हिन पासे वारो बि ॿाहिरि वांगुरु अंदरियनि सभिनि सां ज़र्ब कंदासीं। 3 खे जॾहिं 1 सां ज़र्ब कंदासीं त 3x, हिन खे +1 खे जॾहिं 3 सां ज़र्ब कंदासीं त +3 जवाबु ईंदो। यानी हे असांजो पासो कंप्लीट थी वियो। वरी हिन ॿिनि खे 1 सां ज़र्ब कंदासीं त 2x थींदो, वरी हिन ॿिनि खे 4 सां ज़र्ब कंदासीं त 8 थींदो, यानी 2x + 8 थींदो। साॻे ई तरीक़े सां ॿिन्ही पासनि जो असांखे वेरिएबल मिलिया आहिनि जेके हाणे हिकिड़े पासे खणी अचिणा आहिनि। हाणे हिन 2x खे हिन तरफ़ खणी ईंदासीं, छो त हेॾे +2x आहे, जॾहिं हिन पासे ईंदो त -2x थी वेंदो। ऐं हिन पासे वारो +3 हिन पासे ॾे खणी वेंदासीं त -3 थी। सो हाणे असांखे हिन तरह जी कंडीशन असांजे साम्हूं आहे। असांखे ख़बर आहे त जॾहिं लाइक टर्म अचनि त पाण में जोड़ ऐं कट थींदा आहिनि। हाणे +3x आहे ऐं -2x आहे त छा जवाबु ईंदो? x + g = हेॾो छा आहे 8 मां 3 कट थींदा त 5 बचंदा, यानी x बराबरि थींदे 5 जी, ऐं हे असांजो जवाबु। 3 नंबर असांखे एग्ज़ाम्पल मिलियल आहे 3x + 4 अपॉन 5 + 2x = 1। हाणे 1 खे बि अगरि असां अपान में 1 ॾियूं त हाणे ॿिनि हेठियनि दर्जनि जी पाण में LCM कढणी आहे। 1 सां गॾु जेको बि अंगु साम्हूं हूंदो आहे उनजी LCM उहा ई निकिरंदी आहे जेको अंगु हुनजे अपोज़िट में हूंदो आहे, छो त 1 सभिनि सां मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी आहे। सो हिनजी LCM घणी निकिरंदी? हेठियों ई अंगु जेको आहे 5 + 2x साॻियो ई निकिरंदो। हाणे इहो 5 + 2x हिन सां बि ज़र्ब थींदो ऐं 1 सां बि 5 + 2x ज़र्ब थींदो। हाणे जॾहिं हिन पहिरें यानी लेफ्ट हैंड साइड सां 3x + 4 अपॉन 5 + 2x खे ज़र्ब कंदासीं त हे पाण में ख़तमु थी वेंदा। हे जॾहिं 1 सां ज़र्ब थींदो त 5 + 2x बचंदो, ऐं हे जेको आहे सो असांजो साॻे ई तरीक़े सां 3x + 4 बचंदो। सो अहिड़े क़िस्म जी कंडीशन असांजे साम्हूं अची वेंदी। हाणे ॾिसो त साॻी कंडीशन अची वई जेका असां गुज़िरियल एग्ज़ाम्पल्स जे अंदरि सिखी हुआसीं त हिन +2x खे अगरि हिन तरफ़ खणी ईंदासीं त -2x थी वेंदो, ऐं +4 खे अगरि हिन तरफ़ खणी ईंदासीं त -4 थी वेंदो। हाणे अगरि हिननि ॿिन्ही खे पाण में हल कयूं था 3x - 2x खे, त छा जवाबु ईंदो? ख़ाली x, ऐं 5 मां 4 वेंदा त 1 बचंदो, यानी x = 1 थींदो। सो अहिड़े ई तरीक़े सां जीअं असांखे डबल वेरिएबल्स मिलियल हूंदा त असां उन्हनि खे LCM जी मदद सां उन्हनि सां मल्टीप्लाई करे उन्हनि खे सॉल्व कंदासीं। सो उमेदु आहे त हिन वीडियो में तव्हांखे स्टेप बाय स्टेप एग्ज़ाम्पल सम्झ में आया हूंदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जे अंदरि 9.2 एक्सरसाइज़ खे ॾिसंदासीं। तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।